अस्सलामुअलैकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाबशाह खां ख़बर शामिल कंदा हलूं त सूबाई वज़ीर बल्दियात नासिर हुसैन शाह मुतहदा अरब इमारात जे सफ़ीर ऐं ॿिए वफ़द सां गॾिजी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि समेत शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे बरसात मुतासिरनि इलाइक़नि में थियल नुक़साननि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो, जंहिं बाद नवाबशाह एयरपोर्ट ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो है और मेरा पूरा सिंध डूब गया है। इससे पहले आपने देखा जो सैलाब आए थे 2010 में या उसके बाद एक शदीद बारिशें भी हुई थी, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ था कि हमारे 23-24 डिस्ट्रिक्ट मुकम्मल तौर पर डूब जाएं। और जो ये आसमान से पानी बरसा है, ये मामूल की बारिशों से 780 गुना ज़्यादा जो रिकॉर्ड है कि उसमें ये बताया गया है। तो इसलिए हम सबको इनका शुक्रिया अदा करना चाहिए कि ये यहाँ पे स्पेशली आए। आप थैंक यू वेरी त मुल्क ख़ासि करे सिंध सूबे में मानसून जे रिकॉर्ड बरसातुनि सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे, जंहिंजे अज़ाले लाइ सिंध हुकूमत हंगामी बुनियादनि ते क़दम खणी रही आहे। हिन वधीक चयो त सिंध हुकूमत जी कोशिश आहे त बरसात मुतासिरनि जी बहाली खे यकीनी बनाए उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं मोकिलियो वञे। हिन वधीक चयो त सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि जे मदद सां बरसात मुतासिरनि जे बहाली लाइ कोशिशूं वठी रही आहे। हिन वधीक चयो त मुतहदा अरब इमारात जे शेख हमद बिन ज़ैद पारां हिन मुश्किल वक़्त में सभ खां अॻु रिलीफ जो सामान मोकिलण सां गॾु पंहिंजो आला सतही वफ़द पिणु मोकिलियो त जीअं हू बरसात ऐं ॿोॾि सबबि थियल नुक़साननि जो जाइज़ो वठी ऐं वधीक फराहम सघे। मदद लाइ पंहिंजे वफ़द खे पाकिस्तान मोकिलियो आहे त जीअं उहे सिंध समेत ॿियनि बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रिपोर्ट ॾियण समेत उन्हनि जी मदद लाइ पिणु क़दम खणंदा आहिनि। हुन वधीक चयो त सभ खां पहिरियां पाकिस्तान जे बरसात मुतासिरनि लाइ इमदादी सामान मोकिलण ते UAE जा थोराइता आहियूं। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे गॾियल अरब इमारात जे सफ़ीर हमाद ज़ेबी, जनरल काउंसलर बख़ेतल रूमेटी, सेक्रेटरी जनरल UAE रेड क्रेसेंट हमूद अल जनूबी चयो त पाकिस्तान ख़ासि करे सिंध ऐं बलोचिस्तान में बरसातुनि सबबि वॾो नुक़सानु थियो आहे, जंहिं ते तमामु घणो ॾुखु पहुतो आहे। हिन वधीक चयो त हिन मुश्किल घड़ी में UAE जे हुकूमत ऐं पाकिस्तान जे अवाम सां गॾु आहियूं। बरसात मुतासिरनि जे मदद लाइ हर मुमकिन ताउन कयो वेंदो। हुननि वधीक चयो त पाकिस्तान जो दौरो करण जो मक़सदु ई मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वठणु ऐं उन्हनि खे वधीक रिलीफ फ़राहम करणु आहे, जॾहिं त सिंध हुकूमत पारां हिन ॾुख महल में मुतासिरनि जे वाहर करण लाइ क़दम खणी रही आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर, SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर शहीद